नाज़रीन, सकरण तालुके जे 100 खां वधीक ॻोठनि में सुई गैस जी सहूलियत न हुअण ऐं सकरण शहर में सुई गैस जे अणएलानियल गैस लोड शेडिंग ख़िलाफ़ सिंध सुजाग फोरम जे चेयरमैन अब्दुल मजीद अब्बासी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं समय ॻोठनि जो सकरण मीडिया सेंटर चौक ते 3 कलाक एहतिजाजी धरणो। सख़्त नारेबाज़ी धरणे के सिंध सुजाग फोरम के चेयरमैन मजीद अब्बासी, खुर्रम शहजाद, गुल हसन बंगलानी, अदहर रखियो सियाल, GUI जे अब्दुल रशीद परियाड़, ह्यूमन राइट्स के महमूद मुस्तफ़ा मुंसी, SUP कलंदर बख्श मल्ला, शौकत हुसैन मेमण, शहमीर जमाली, सिंध मल्ला फोरम के अगवान अली नवाज़ मल्ला, सिंध जागृता फोरम के अगवान हुसैन बख्श कीरियो, सैफल कीरियो, जमायत उलमाए पाकिस्तान नूरानी ग्रुप के मीर मोहम्मद हुसैनी, समाजी अगवान साबित अली मंगसी, नंगर खान मंगसी, NPCHI जे यासीन कीरियो ऐं ॿियनि सवई ॻोठाणनि धरणे के ख़िताब कंदे चयो त सिंध सूबो वॾी तादाद में गैस पैदा करे थो ऐं सिंध जे ॻोठनि खे अञा ताईं गैस की सहूलियत न मिली सघी आहे। वफ़ाक़ सिंध जे माण्हुनि सां मातेली मां वारो सलूक करे रहियो आहे, जेका अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हिननि चता ॾिनो त जेकॾहिं उन्हनि ॻोठनि खे गैस न ॾिनी वई त चूंडियल नुमाइंदनि जो घेराव कयो वेंदो। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी जे तरफा सकरण जे 100 खां मथे ॻोठाणनि सां गॾिजी अॼु सकरण जे साफ़ी चौक ते असां एहतजाज कयूं पिया। असांजो मुतालबो इहो आहे असांखे असांजे ॻोठनि खे सुई गैस जहिड़ी सहूलियत मुयसरु ॾिनी वञे। सुई गैस जहिड़ी ॻोठनि में सहूलियत न हुअण करे अॼु बि असांजूं माइरूं भेनरूं काठियूं ॿारे रद पचा कनि पियूं। उन दुहे सबबु असांजे औरतुनि में दम TB जी बीमारी वधंदी पई वञे। असांजा रोड भॻल असांजे ॻोठाणनि खे इन जदीद दौर में भी सुई गैस जहिड़ी सहूलियत खां महरूम कयो वियो आहे। ऐं असीं हालांकि पाकिस्तान जा शहरी आहियूं, सिंध जा शहरी आहियूं, वोट ॾींदड़ आहियूं ऐं उन्हनि खे वोट ॾेई जितरायो आहे जेके अॼु ऐवाननि में वेठल आहिनि। असां अॻे बि एहतजाज कयो पर असां अफ़सोस सां चवणो थो पए उन्हनि हुक्मराननि खे कन ते जूं बि कोन चुरी आहे। असीं मुतालबो था कयूं, गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांजे ॻोठाणनि खे गैस जहिड़ी सहूलियत ॾिनी वञे, न त ॿी सूरत में असांजा ई एहतजाज अॻे बि जारी आहे, हींअर बि जारी हूंदा ऐं ईंदड़ इलेक्शन में असीं बाइकाट कंदासूं ऐं ॻोठाणनि सां गॾिजी जेसीं ताईं गैस नथो मिले एसी ताईं असांजा ही एहतजाज माण्हुनि सां गॾिजी असां जारी रखंदासूं। सकरन जे समय ॻोठनि में गैस मौजूदु न आहे। दोस्तो, ये असांजी सिंध जेका आहे गैस पैदा करे थी ऐं जिथे गैस पैदा थिए थी त सभ खां पहिरियों उन्हनि जो ई हक़ आहे। जंहिं मुल्क में या जंहिं सूबे में जेका शइ थिए थी त सभ खां पहिरियों उन सूबे में मुकमिल सकरण जे आस पास जेको आहे 100 खां मथे ॻोठ आहिनि जिन खे अॼु ॾींहुं ताईं गैस न ॾिनी वई आहे सिंध सुजाग फोरम जे तरफ़ां ऐं तमामु सकरण जे पार्टियुनि तंज़ीमनि सोशल मीडिया जे तरफ़ां असीं एहतजाज कयूं था त फ़ौरन उन्हनि 100 ॻोठ अॼु असां सकण जे पस गिरदाई में तक़रीबन 100 ॻोठ हिकिड़ा अहिड़ा आहिनि वॾी आबादी वारा जिन खे गैस जे सहूलियत खां महरूम आहिनि। 2 चकर एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं त असांजे ॻोठ में गैस कान्हे का। मुख़्तलिफ़ ॻोठनि में असांजो ॻोठ मोहम्मद खान मंगसी में 3000 वोट रजिस्टर्ड आहिनि जेके असां हर साल पीपल्स पार्टी साईं मीर गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं गुलाम क़दर चांडियो साहब खे वोट ॾींदा आहियूं ऐं असांखे सहूलियत गैस जहिड़ी जेका आहे उन खां आहियां। असां वटि गैस न आहे ऐं ॿेला बि ख़तमु थी विया आहिनि। काठ किथां आणियूं, तमामु परेशान आहियूं ऐं मथां रमज़ान शरीफ़ बि अचण वारो आहे। छो त असां शामी राव 1 किलोमीटर ते आहे, उते गैस आहे। 1 किलोमीटर ते हूंदे बि असां एहतजाज करे थकी पिया आहियूं। असां दौर में ही बुनियादी जेका सहूलियत आहे गैस जी सहूलियत न आहे, तमामु घणो ॾुख थो थिए त एॾा वॾा ॻोठ 400 500 घर जा ॻोठ उते जेको आहे सुई असांजो इलाइक़ो तक़रीबन ॿेले खां तक़रीबन 2 किलोमीटर और ते आहे पर असांखे बि जेका आहे ॿारनि जे लाइ काठी कोन थी मिले त आख़िर असां के रद पचा करिणो आहे ॿारनि खे। उहे वीचारा छा थिए कनि जॾहिं उन्हनि खे काठी ऐं वरी सिंध गवर्नमेंट जेको आहे तमामु थी हलाए बाबा वण पोखरायो, वण पोखीनि था। उहे वण जेके आहिनि से थोरो काठी वॾो थो थिए त वरी पोयां उहे कटिजी था वञनि सिर्फ़ु उन जे करे त उन्हनि वटि का गैस वग़ैरह आहे ई कान का। अगरि ॿेला बि कोन्हनि गैस बि कोन्हे त पोइ आख़िर असां किथां रद पचास कुझु त थींदो, को त बंदोबस्तु असांजे लाइ कयो वञे। त असां वसवारनि खां इहा अपील कंदासीं त ख़ुदा महिरबानी करे हीअ जेके बुनियादी सहूलियत आहे असांखे ॾिनी वञे। महिरबानी चुका आहियूं। अॼु बि उन एहतजाज जे तसलसल सां बंगलाणी, संजराणी, खानज़ादा
राहू गुदारा जोतोई सभु गॾु थिया आहियूं त असांखे गैस जहिड़ी सहूलियत ॾिनी वञे। पीपल्स पार्टी जे माण्हुनि ताईं शायदि उन्हनि जे नुमाइंदनि ताईं इहो आवाज़ु नथो पहुचे, छो त असां अॻु में बि चई चुका आहियूं त उन्हनि जो माण्हुनि सां को बि कनेक्शन न आहे। तव्हां जेकॾहिं उमैया अब्बासी डालपुर समा सभिनी जे दौरनि खे ॾिसो त कंहिं बि दौर में सिंध जूं ज़मीनूं, सिंध जूं मिल्कियतूं, सिंध जा वसीला ईअं सरेआम लुटिया न विया आहिनि जहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जे दौर में लुटिया वञनि था। 72% गैस सिंध सूबो ॾिए थो, पोइ बि उन जा माण्हू गैस खां वांझल छो? छा सबबु आहे? माना असांजा जेके नुमाइंदा चूंडियल आहिनि उन्हनि वटि ज़मीर नाहे, उहे वतन जा गद्दार आहिनि, उहे कुर्सी ख़ातिर पंहिंजो ज़मीर बि विकिणी सघनि था। त जीअं असांजा तक़रीबन 4000 वोट आहिनि, वॾो ॻोठु आहे, पर असांखे इहा गैस जी सहूलियत माॻे कान्हे का। अहिड़े दौर में असां काठियूं बि कोन थियूं मिलनि, बेला ख़तमु थी आहे ऐं असांजे जेके आहिनि सो तहिड़ो करे अखियूं ई निकिरी विया आहिनि धुएं में। महिरबानी करे असां गुज़ारिश था करियूं MP MN खे जीअं त असांखे पंहिंजी कोटा ॾेई ऐं असांखे गैस ॾिनी वञे। ऐं का बि सहूलियत न आहे ॻोठु अलीमुरा जतोई खे, ऐं ॿियो आसे पासे में सभिनी वटि असां वटि कोन्हे। जेके असांजे भर वारा ॻोठ आहिनि कंहिं वटि बि गैस न आहे। ही का ख़बर न आहे त इहो माल ॿाहिरां खायो रड़ियो था वञनि। ॿुधी न, असांखे गैस खपे, सहूलियत आहे गैस जी न आहे, तकलीफ़ आहे वॾी, इन जे लाइ था कयूं। फोरम जे प्लेटफॉर्म ते असां सां गॾु सिंध मलाह फोरम जो अली नवाज़ मलाह बि आहे। असां हिन सकंड जे आवाम सां मुसलसिल एहतिजाजनि में गॾु आहियूं। जेसीं हुननि खे गैस न मिलंदो तेसीं असांजो एहतिजाज जारी रहंदो। छा भिटाईअ चयो आहे त पाणीअ मथां झूपड़ा मूर्ख उञ मरनि, साह ओॾा सुपरी लोचे तान लहनि, दम न सुञाइनि, दाहूं कनि मुठिन। जीअं हीअ जे दाहूं था कनि, बेवसी थी दाहूं था कनि, उन जे दाह जो कुझु दाद फरियाद कयो वञे ऐं उन ॻोठाणनि खे गैस जी सहूलियत ॾिनी वञे। महिरबानी थींदी। दाऊद गुदारे पुन गुदारे में गैस कोन्हे को ऐं ॿेला बि ख़तमु थी विया, ॿई में काठियूं करणु कोन था ॾियनि, उते हुकूमत जो ॾंडो पियो फिरे ऐं असां वटि गैस कोन्हे। छा ते रद पचा थिए, तकलीफ़ आहे किन सालनि खां वठी। 2 किलोमीटरनि ते गैस आहे त असां वटि छो नथो रसे? असांखे इन जे करे सहूलियत मिले गैस जी। महिरबानी करे गैस ॾियो, जिन अॻिते जेको अॻिते जे लाइ वरी जुलूस अञा वधायो वेंदो ऐं तंहिंजे करे महिरबानी करे असांखे गैस ॾियो। Hola.